पहिरीं ॻाल्हि त हे जेको शहीद थियो आहे पंहिंजे वतन पंहिंजे फ़र्ज़ खे निभाइण जे लाइ पंहिंजी क़ौम जे लाइ हिकिड़ी पहचान ठाही शहीद थियणु का पंहिंजे वतन जे लाइ हिकिड़ी ख़ुशकिस्मती पर इन खां या सॼे किसे जी ज़ाहिरियत अॼु खां कोन थी आहे घणनि टाइम खां थी आहे जेको हिनखे फितरतुल हिंदुस्तान जेके चवंदा आहिनि इहा उनजी करियूं बरूच वो बरूच आहिनि त हे असां बि त बरूच आहे जेको असांजो शहीद थियो आहे हिन जे मसइले जो हल कढणु खपे बाक़ी पंहिंजे वतन जे लिहाज़ खां जेका हिन शहादत ॾिनी आहे असां इंशा ताला उमेद इहा ई आहे त असां ॿिए को बि पंहिंजे वतन जे लाइ शहीद थियण जे लाइ फ़ख्रु महसूसु कयूं सभु असांजे तालुके समेत जेका आहे कंबर शदादपुर ज़िले में नसीराबाद तालुको आहे कुबो शेख खान तालुको आहे शदादपुर तालुको आहे मीरो खान तालुको आहे हिते ज़री पाणी जी तमामु घणी शदीद खोट आहे हिन वक़्तु अगस्त महीनो पूरो थियण वारो आहे इन हवाले सां तव्हां इन हवाले सां यकीन कयो मां असेंबली में बि ॿुधियो हूंदो तक़रीबन हिते बि चऊं था जेके बि हिते गैर क़ानूनी पीचूं आहिनि पाणी जी खोट तॾहिं थिए थी जॾहिं तो असांजा जेके दोस्त असां जेके बि मां खणी ईअं चवां मां चोरी को बंदि कंदासीं तॾहिं खोट बंदि थींदी जॾहिं पाणी आम ताईं थींदी असांखे खोट जेका थिए थी उहा असांजे पंहिंजे ई दोस्तनि असांजे हितां जा जेके इहे ऑफिसर्स आहिनि इन्हनि जो फ़र्ज़ु आहे त गैर क़ानूनी पीचूं गैर क़ानूनी पाणी वधीक बोड़े जेको वाटर कोर्स बनी था वहां उन्हनि खां त इहो नुक़सानु थींदो आहे वाटर छा त उहो ई आहे जेको दरिया मां पाणी पहिरें ॾींहं में खणे था अॼु बि खणे पर उनखे मैनेजमेंट कान्हे जेका हिनखे पाणी खे मैनेज करे उन सां पुॼाए उहा असांजी बहितर थियणु खपे असांजे मिनिस्टर साहिबनि खे असांजे चीफ इंजीनियर साहिबनि खे असांजे एक्सीएन इंजीनियरनि खे ऑफिसनि में वेहण खां छॾनि इन टाइम में पंहिंजे फ़र्ज़ खे अदा कनि त इनशा ताला कोट काथे वेंदी आख़िरी सवाल आहे सर हिन वक़्तु गवर्नमेंट जेको आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट अर्बेन जेको रस्तो आहे जेको माण्हू करबला वेंदा आहिनि दवा तक़रीबन पाकिस्तान जा 2 लख माण्हू आहिनि जंहिंजा हिन वक़्तु 50 अरब खां वधीक बुॾी चुका आहिनि उन हवाले सां तव्हां छा चवंदव मुंहिंजा मां सम्झो हर कंहिंजो पंहिंजो अक़ीदो आहे हिन शइ में इहो इन ई शइ जो हिन महिल जिथे बीठा आहियूं इहो बि त उन रस्ते जी हिफ़ाज़त कंदे शहीद थिया इहे जेसिताईं माहौल खे सिधो न थींदो तेसिताईं इहो इशू आहे पर हुकूमत जो कमु आहे हिननि खे उहो पंहिंजो हक़ अदा करण खां उन्हनि जो बंदोबस्तु हुकूमत जो फ़र्ज़ु आहे फेडरल गवर्नमेंट इनखे असां पंहिंजी सेंट्रल गवर्नमेंट जे तरफ़ां फेडरल गवर्नमेंट खे बि इहा रिक्वेस्ट तव्हांजे तरफ़ां कयूं था त उन्हनि जो फ़र्ज़ु आहे कानून जी पासवारी करणु हुन जो फ़र्ज़ु आहे असांजे हिन जेके बि हेॾे वञणु था चाहिनि उन्हनि जी ज़िंदगी जान माल जी हिफ़ाज़त करणु हुकूमत जो फ़र्ज़ु आहे पंहिंजो फ़र्ज़ु आहे